असां कंहिंखे कर्ज़ ॾियूं था, उधार ॾियूं था पैसा, ऐं उन सां कोई ज़्यादती जो इज़ाफ़ो नथा कयूं त वापसि ॾींदे त पोइ 1000 जे बदिले 1300 ॾिजां, कोई ज़्यादती जो मुतालबो न आहे। 1000 रुपयो थी 1000 रुपयो मूंखे वापसि कजां। जॾहिं उहो वापसि कंदो ऐं वापसि कंदे वक़्तु जेकॾहिं उनजे दिलि में ख़्यालु अचे त इहो मूंखे मुश्किल वक़्त में पकड़ियो आहे, इंसानियत जो तक़ाज़ो इहो आहे त मां इनखे 200-300 वधाए ॾियां, त इहो सूद न आहे। इहो आहे इस्तिहसानन, मां सां भलो कयो अथसि, उनजो कोई मुतालबो न आहे, कोई शर्त न आहे, न लफ़्ज़नि सां का उन शर्त लाती आहे, न इशारतन लाती आहे, न किनायतन लाती आहे, न को उर्फ़ में रवाज आहे, बल्कि अगलो शख़्स एहसानन उनखे कुझु इज़ाफ़ी रक़म ॾिए थो, त इहो सूद न आहे। सूद उहो आहे जॾहिं असां कर्ज़ ॾींदे वक़्तु मुतालबो कयूं त वापसि 2-3 हज़ार ज़्यादा कजां, पोइ उहो सूद आहे।